त हिन लाइ असां चाहियूं था त हींअर बि मौक़ो आहे को माण्हू जी हुन अदा जेका ॻाल्हियूं हुन अदा कयूं साॻी ॻाल्हियूं ॿियो को माण्हू उथी करे ताकी हुनजो दिलि जो ख़ौफ़ ख़तमु थिए, हू हर कंहिं सां ॻाल्हाए सघे। ऐं ॻाल्हाए की असां हुकूमत खे टैक्स ॾींदा आहियूं, असां जेको हिकिड़ो 5 रुपए जो ब्लेड वठंदा आहियूं हुन ब्लेड ते बि असांजो टैक्स आहे। असां जेको हिकिड़ो मोबाइल में 20 रुपए जो इज़ी लोड था भरायूं सो हुन में 16 रुपया अचनि था, 4 रुपया हुकूमत खे टैक्स थो वञे। असां जेको 100 रुपया वारो कार्ड लोड करियूं था हुन में 65 रुपया अचनि था, 35 रुपया हुकूमत खे टैक्स थो वञे। हीअ जे करे हुकूमत असांखे हिते को डिस्पेंसरी अस्पताल ठाहे ॾिए या स्कूल ठाहे ॾिए या रोड ठाहे ॾिए, उहो असांखे थोरो कोन थी करे, असां उनखे लखों करोड़ रुपया असां उनखे टैक्स ॾींदा आहियूं। त असां जेका ई कामूरा जेका ऑफिसर आहिनि उन्हनि जे अॻियां असांखे हथ ॿधी रोई फरियाद करे असांखे शइ कोन्हे घुरणी, असांखे वञी करे हुनजी टेबल ते हीअं न करिणो आहे त असांजे घोट में हीअ शइ छो कोन्हे। तव्हां सभु जेका हिते वेठा आहियो सभिनि में इहो जज़्बो हुजे, इहा हिमत हुजे त के बि सुजावल जेकी ऑफिस में वञो, EDO जी DCO जी SP जी ऑफिस में वञो, उते डंके जी चोट ते उन्हनि खे चओ त असांजे घोट में हीअ शइ छो कोन्हे। तव्हां पंहिंजो हक़ु उन्हनि खां विड़ी वठो, फुरी वठो। जेतिरा माण्हू हिते वेठा आहियो न, जेकॾहिं साॻे माण्हू हितां साम्हूं रोड ते वञी रोड ब्लॉक करे वेही रहियो त असांजे ॻोठ में मास्टर छो नथो अचे। तव्हांजो मास्टर त छा सुपरवाइज़र बि हिते वेठा हूंदा त ॻोठ जो मसइलो हल तव्हां पहिरियां उस्ताद उस्ताद ठही वञे तक़रीबन असांजा 100 खनि ॿारनि जेके के चौथे में के 5 में के 3 में पहिरीं खां वठी करे तक़रीबन 100 जे अंदरि में जो आहे छा कंदो हाणे हुनखे 3 साल थी विया आहिनि, 3 सालनि दौरान ईंदो छा हुन खां पोइ एतिरा ॿार जेके जिन जे मथां हू पघार खणे पियो, ॿियो पघार खणे पियो, जो पघार खणे पियो, सभिनी ॿारनि जी करे दिल्ली जी पघार खणनि पिया। जेकर असांजो असां एतिरी सहूलियत हुजे उस्ताद जी त तव्हां पर असुल में मसइलो छा आहे त सिर्फ़ु जेको जो आहे या जो जेको आहे सिर्फ़ु पंहिंजे मास्तर खां वठंदा उनजी ज़ाती ख़बर आहे स्कूल सरकारी आहिनि, गवर्नमेंट पघार गवर्नमेंट थी ॾिए तव्हां तो कोन था जो मास्टरनि खे स्कूल जे पोयां स्कूल असांजा था पढ़नि ऐं मूंखे सचे जो खपे भला स्कूल बंदि आहे तव्हां सुजावल मोकिलियां त हुजे त छा कंदे तूं पघार कमी कोन था पर सरकारी आहिनि, सरकार ठाराया आहिनि, हाणे कोन ठाराया आहिनि। इहे जा जवाब माशाल्लाह इलाही सुठी कचेरी थी। असांखे तव्हां मां इहा उमेदु हुई त सभु माण्हू हिते गॾु थिया आहिनि, ठीकु आहे न, सभु पंहिंजे मसइलनि लाइ गॾु थिया आहिनि। मुस्तक़बिल में ईअं हुजे त इहो ॻोठु हिकिड़ो मिसाली ॻोठु हुजे। हिन स्कूल जो ॻोठ जी स्कूल हिन हालत में न हुजे, हिनखे सुठा रंग रोगन हुजनि, हिन में सुठी कुर्सियूं हुजनि, हिन में ॿ मास्टर हुजनि, हिन में ॿार जेको आहे ॿारनि जे रांदिका जा झूला हुजनि ऐं हिन स्कूल मां ॿार पढ़ी करे पंहिंजो हाई स्कूल सुजावल में वञनि, उतां कॉलेज में वञनि, कॉलेज खां यूनिवर्सिटियुनि में वञनि, यूनिवर्सिटियुनि खां वॾा को ऑफिसर ठही करे वरी पंहिंजी ॻोठ जी ख़िदमत कनि। हाणे पाण जेको आहे प्रोग्राम खे ख़तमु करण खां पहिरीं आख़िरी सेशन जेको मूं तव्हां सां शुरू में ज़िक्र कयो वरी ज़िक्र करियां थो त कल्ह 5 बजे असांखे हिकिड़ो एमरजेंसी कॉल आई त पंजाब में गुज़िश्ता 3 ॾींहं खां वॾी तेज़ बरसातूं शुरू थी वियूं आहिनि, जंहिंमें 100 जे तादाद में माण्हू मरी विया आहिनि ऐं सभु दरिया उथली पिया आहिनि ऐं उहा शइ आहिस्ता आहिस्ता सिंध में दाख़िल थिए पई। त अॻिते 15 ॾींहंनि खां पोइ या 20 ॾींहंनि खां पोइ साॻी पोज़ीशन हिते पंहिंजे ठटे ज़िले में अगरि थिए थी, हिते तेज़ बरसातूं अचनि थियूं या हिते दरियानि में जेकॾहिं नुक़सानु थिए थो त हुन खां पहिरीं असांजी कहिड़ी ज़िमेदारी आहे, पाण पंहिंजे ॻोठाणनि खे कीअं बचाईंदासीं, पाण वरी उन्हनि नुक़साननि जो अज़ालो कीअं कंदासीं। हुन लाइ जेको रियाज़ भाई पोइ उहो एमरजेंसी मीटिंग अटेंड कई आहे, हू उन्हनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो त हुन मीटिंग में ऐं उन्हनि NGOs वारनि कहिड़ी कहिड़ी ख़दशात ॿुधाइनि उहो तव्हां सां शेयर कंदो, हुन खां पोइ असां प्रोग्राम ख़तमु कंदासीं। तव्हां मोहतरम रियाज़ जिलानी जेको फाउंडर बि आहे ऐं जेको जनरल सेक्रेटरी आहे ह्यूमन एंड सैलरी सोशल ऑर्गेनाइज़ेशन जो ऐं जेको गुज़िश्ता 18 साल खां सहाफ़त का मीडिया सां बि वाबस्ता आहे, जे पंहिंजे कलम जी नोक सां इलाही मजबूर माण्हुनि जा मसइला हुकूमत जे ऐवाननि तां पुॼाए करे हुननि जा मसइला हल कया आहिनि ऐं ख़ुदा ख़िदमतगार माण्हू आहे जंहिंजो ठटे ज़िले में समाजी ख़िदमत में उनखे मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे तरफ़ां एवार्ड मिलियल आहिनि। उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त उहो अची नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इंतहाई काबिल एहतराम
सैयद अकबर शाह साहब, हाफिज़ गुलाम मोहम्मद साहब, हाफिज़ सालिम मोहम्मद साहब, अब्दुल मजीद खासफली साहब, मसूद साहब, सैयद महबूब अली शाह साहब, अब्दुल मजीद साहब ऐं हिन घोट जा इंतिहाई मौज़िज़ असांजा चाचा वेठा आहिनि, वॾा वेठा आहिनि, मूंखे नाला नथा अचनि, ऐं इन क़ौम जा मुस्तक़बिल जा महिमानो अस्सलाम वालेकुम। इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असां सभु अॼु हिते हिकिड़ी नंढी सटे मसूद भाउ मजीद भाउ जे हिकिड़े नंढे मैसेज ते असां हिते वेठा आहियूं ऐं कुझु अहिड़ी ॻाल्हियूं हुयूं जेकी तव्हांजे दिलनि में हुयूं पर तव्हां कंहिंसां करे कोन पिया सघिया, शेयर कोन पिया सघिया। हमेशह ईअं थींदो आहे त यार ही पंहिंजे घोट जो स्कूल बंदि आहे, हिन लाइ कुझु कजे, यार ही रोड टुटो पियो आहे, सड़क टुटी पई आहे, हिन लाइ कुझु कंदासीं, या हीउ जेको रोड टुटे पियो आहे हिन लाइ MP वटि हलंदासीं। पर छा थींदो आहे, हुकूमतूं हली वेंदियूं आहिनि, टाइम गुज़री वेंदो आहे, न कंहिं वटि वेंदो आहे, न कंहिं वटि टाइम हूंदो आहे। हीअ हमेशह ॻाल्हि यादि रखिजो त जॾहिं मुख़्तलिफ़ गुल जेका आहिनि, तव्हां गुलाब जो गुल वठो, चमेली वठो, या कहिड़ी जेका बि मुख़्तलिफ़ क़िस्म अलाह साईं जेकी बि गुल हिन वणनि में पोखिया आहिनि, त तव्हां हुन सभिनि खे हिकिड़ो हिकिड़ो अगरि तव्हांखे आउं ॾियां ऐं तव्हांखे चवां त हीउ गुल हाणे सभु गॾिजी करे हिकिड़े जॻह ते तव्हां मेड़े करे हिकिड़े जॻह ते तव्हां हिनखे गॾु करियो, हुन तव्हांजे सभिनि जे हथनि में हुजे त उहो केतिरो ई ज़बरदस्त हिकिड़ो गुलदस्तो ठही वेंदो। चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं ही तस्बीहूं जेके आहिनि उनजा दाणा जुदा जुदा थींदा आहिनि न, उहो बिल्कुलु